नाज़रीन, इस्लाम कोट में थरकोल ब्लॉक वंजे ॻोठ वरवराई में रहमान बिरादरी जे घर ते अधु राति जो पुलिस अटालनि चढ़ाई करे केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणा राति जो देर सां घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। रोडनि ते एहतजाज करे धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि ॻोठाणनि मुरीद अली मोहम्मद इब्राहिम ऐं ॿियनि जो चवणु आहे त हू निंड सुतल हुआ त ओचितो पुलिस जे अटालनि घरनि ते चढ़ाई करे कड़ो चाढ़े फायरिंग कई। पुलिस धाड़ेलनि जियां घरनि में घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे संदनि 15 खां 20 माण्हू खंभे खणी वई आहे। हुननि चयो त संदनि ॾोह सिर्फ़ इहो आहे जो रेवेन्यू वारनि पुलिस जी मदद सां संदनि सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करे कंडेदार तारूं थे लॻायूं। असां सिर्फ़ पुरअमन तरीक़े सां उन्हनि खां पुछाणो कयो। हुननि चयो त पुलिस थर में वरी हिकु दफ़ो ॿीहर दोदे भील जहिड़ो वाक़ियो करणु चाहे थी। सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदा नोटिस वठनि। ॿिए तरफ़ इतला आहिनि त पुलिस कंपनी जी चुर्च ते फ़रियादी बणिजी 26 ॻोठाणनि ते केस बि दाख़िल करे छॾियो आहे।